बेले खाते जे अमलदारनि खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जी घुर कई आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे ज़ाकिर शर। खिपरो में आबादगार फॉरेस्ट के अमलदारन खिलाफ एहतिजाजी मुजाहिरो कयो। गैर कानूनी डीएफओ आयो जेका जमीन ते कोर्ट जो केस हलंदड़ उन कोर्ट से केस हलंदड़ दौरान ही आयो है नाजायजी जी कई खेड़ी कराए उन में जेको सो ही तशरी थी इन पांजा पाण में जेके से ऑफिसर जो उन जो पाण छोकरन पसंद न ऑफिसरन के हेठवारन दे बच्चे चामटो मुके हणी हटो तो जी ही सजो ड्रामो इन जे मथा थे इन जे ला करे डीएफओ कूड़ी एफआईआर दाखिल कराई है। असां सवे सालन का असांजी 7-8 नस्ल हिते आहे इन तालके खिपरे में ऐं ये ज़मीनूं असांजूं अबन ॾाॾनि खां वठी हलंदियूं थियूं अचनि। ही जेके ॿेले खाते जा करप्ट जेके ही जेको मुमताज़ मजीदानी जहिड़ा डीएफओ अचनि था जेके संदियूं जेबूं गरम करण जे चकरनि में अची शरीफ़ ज़मींदारनि खे ब्लैकमेल था करनि उन्हनि ते नाजाइज़ जेके आहिनि सो नक्शा कूड़ा ठाहे असांजूं पंहिंजो खाते वारियूं ज़मीनूं उन्हनि खे ॿेले खाते में ॼाणाए ब्लैकमेल था करन बाबा असांखे पैसा ॾियो। अरे बाबा छाजा पैसा ॾियो ऐं उन खां पोइ असां कोर्ट में वियासीं कोर्ट सगोरी असांजा खाता ॾिठा जेके पाकिस्तान आज़ाद थियण खां पहिरीं जा आहिनि। उन्हनि ग़रीब माण्हुनि खे इहो टार्चर था कनि त भाई या असांखे पैसा ॾियो जेकॾहिं पैसा नथा ॾियो त पोइ तव्हांजूं जेके ज़मीनूं आहिनि उहे फॉरेस्ट में आहिनि पोइ उहे ज़मीनूं जेके आहिनि से लैंड ऐं फॉरेस्ट भरमनि जा पोइ उन ते डीएफओ ऐं डीएफए जा जेके वाठा आहिनि नाजाइज़ कब्ज़ाखोरी नाजाइज़ बदमाशी नाजाइज़ माण्हुनि खे जेको आहे सो हेरासमेंट करणु नाजाइज़ माण्हुनि ते एफआईआरूं दाख़िल करणु कोर्टुनि जा हुकुम आहिनि ऐं कोर्ट जा स्टे ऑर्डर हो जी हिते फॉरेस्ट जो थियो आहे हींअर कोर्ट जो स्टे ऑर्डर हो त इहा ज़मीन जेका आहे हिते पई हुजे ऐं इहा ज़मीन जेका आहे हिननि जे हैंड ओवर कई वञे जेसीं ताईं इहा ज़मीन जेसीं फ़ैसिलो अचे। कैमरामैन सजाद शर मोहम्मद इस्माइल गजू सागर ज़ाकिर शर धरती टीवी न्यूज़ खिपरो।